अस्सलाम वालेकुम नादरीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद समीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में जंगबंदी जारी रखण ते इतफ़ाक़। इस्तंबुल ॻाल्हियुनि खां पोइ तुर्किया जी परॾेही वज़ारत तरफ़ां गॾियल पधिराई जारी। 6 नवंबर ते ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु थींदो। धुरियूं निगरानी ऐं तस्दीक़ी निज़ाम क़ाइमु करण ते मुतफ़िक़। पधिराई में चयो वियो आहे त निज़ाम अमन जे क़याम खे यक़ीनी बणाईंदो। भञकड़ी कंदड़ धुर मथां सज़ा लाॻू कई वेंदी। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाहिण लाइ सरगर्म। अॼु अहम इजलास सॾाए वरितो। चौधरी अनवारुल हक़ ख़िलाफ़ बेइतमादी रिथ सुभाणे पेश करण जो इम्कान। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में बि बेइतमादी रिथ जे हवाले सां फार्मूला तइ थी वियो। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे ऐवान सदर में मुलाक़ात। आज़ाद कश्मीर जे नए वज़ीर आज़म जे नाले ऐं हुकुम जी जोड़ जग ते ॻाल्हि ॿोल। पंजाब हुकूमत पारां पार्लियामेंट खां बल्दियाती इदारनि खे आइनी तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो। सूबाई असेंबली मां इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर थियल करारदाद पार्लियामेंट खे उमाणी वई। मक़ामी हुकूमतनि जे मुदई तसलसल खे तहफ़ुज़ ॾियण ऐं मुक़रर वक़्त ते चूंडूं लाज़मी करार ॾियण जी तजवीज़। पंजाब असेंबली जे स्पीकर मलिक अहमद ख़ान चयो आहे त मक़ामी हुकूमतनि जे आर्टिकल 140 में तरमीम करे नओं बाब शामिल कयो वञे। माली, सियासी ऐं इंतज़ामी ख़ुदमुख़्तियारी लाइ पार्लियामेंट खे जामिया तजवीज़ूं उमाणियूं आहिनि। उमेद आहे त उनखे अहमियत ॾिनी वेंदी। सिंध में कणक जी पैदावार वधाइण लाइ 55 अरब रुपयनि जो पैकेज मंज़ूर। वॾे वज़ीर जी सदारत हेठि कणक जे आबादगारनि जी सपोर्ट प्रोग्राम बाबति इजलास। सीनियर वज़ीर शर्जील मेमन, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ऐं ॿिया शरीक। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पैकेज तहत 4,12,000 नंढनि आबादगारनि खे यूरिया ऐं DEP भाण फ़राहम कयो पियो वञे। सिंध में हिन साल 22 लख एकड़ एराज़ी ते कणक जी पोख थियण जी उमेद आहे। नौशेरो फिरोज़ में फसल जे भेल तां धुरनि में झेड़ो। नौजवान कुआड़ियूं हणी क़तल। बेनज़ीर कॉलोनी में सोलंगी बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो। डंडनि ऐं कुआड़ियुनि जो आज़ादाणो इस्तेमाल। कुआड़ियूं लॻण करे मज़हर अली सोलंगी मारिजी वियो। ग़ुलाम अब्बास, ज़मीर ऐं जमील सोलंगी ज़ख़्मी। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त सारियुनि जे फसल जे भेल ते वहीद सोलंगी जी धुर ॾांहुं धां खणी वियासीं, जंहिं ते जवाबदारनि डंडा ऐं कुआड़ियूं हणी हिकु नौजवान खे क़तल ऐं 3 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो। बडाणी वेझो पीरसन चोरनि सां मज़ामत ते गोलियूं हणी क़तल। ॻोठ हुज़ूर बख़्श हालती में हथियारबंदनि पारां अटे चकी मां चोरी जी कोशिश। मज़ामत ते चोरनि 55 वरनि जे अब्दुल अज़ीज़ हालती खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। भाॻे जी फायरिंग में हिकु चोर बि मारिजी वियो। अरबाब कोश तौरु सुञाणप।